The Life of Jesus Sindhi Part 3 यसू जी ज़िंदगी सिंधी हिसो टियों टेटीहों सबत ते पहिरियों इख़्तिलाफ़ योहन्ना 5 बाब 1 खां 47 आयतूं। हिननि ॻाल्हियुनि खां पोइ यहूदियुनि जी हिकिड़ी ईद थी ऐं यसू यरूशलेम में वियो। उते यरूशलेम में रिढुनि वारे दर वटि हिकु तलाउ आहे जंहिंखे इब्रानी में बैत हस्ता करे था सॾीनि। उन खे 5 ॾेढियूं आहिनि। तिन में केतिरा ई बीमार ऐं अंधा मंडा ऐं सड़ियल सुकल पिया हूंदा हुआ। उहे पाणीअ में गोड़ थियण जा मुंतज़िर हूंदा हुआ, छा लाइ जो कंहिं कंहिं महिल हिकिड़ो मलाइक इन जे तलाउ में लही अची पाणीअ में चुरपुर कंदो हो ऐं पाणीअ जी उछल खां पोइ जेको इन जे तलाउ में पहिरीं घिरंदो हो तंहिंखे जेका बि बीमारी हूंदी हुई तंहिंखां छुटी पवंदो हो। ऐं उते हिकिड़ो माण्हू हो जो 38 वरियनि खां बीमार पियो ऐं जॾहिं यसू हुनखे उते पियल ॾिठो ऐं ख़बर पियसि त हू गच वक़्त खां अहिड़े हाल में आहे, तॾहिं चयईंसि त तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं चङो भलो थी। मरीज़ जवाबु ॾिनोसि त साईं, जंहिं महिल पाणी उछल थो खाए तंहिं महिल अहिड़ो माण्हू कोन लभियमि जो खणी तलाउ में विझेमि, पर आउं जेसि ताईं अचां ई अचां तेसि ताईं ॿियो मूंखां अॻे घिड़ियो पवे। यसू चयुसि त उथ, पंहिंजो खटोलो खणी घुम फिर, ऐं हिकदमि उहो माण्हू छुटी चङो भलो थी पियो ऐं खटोलो खणी घुमणु फिरणु लॻो। इहो सब्त जो ॾींहुं हो। तॾहिं जेको माण्हू छुटी चङो भलो थियो तंहिंखे यहूदी चवणु लॻा त अॼु सब्त आहे, सो तोखे खटोलो खणणु रवा न आहे। पर हुन खेनि जवाबु ॾिनो त जंहिं मूंखे छुटायो आहे तंहिं मूंखे चयो त पंहिंजो खटोलो खणी घुम फिर। उन्हनि पुछियुसि त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं तोखे चयो त खटोलो खणी घुम फिर। पर जेको चङो भलो थियो तंहिंखे ख़बर कान हुई त उहो केरु हो, छा लाइ त उते गोड़ हुअण सबबि यसू उतां निकिरी हलियो वियो हो। थोरे वक़्त खां पोइ यसू हुनखे हैकल में ॻरियो ऐं चयईंसि त ॾिस, हाणे तूं चङो भलो थियो आहीं, वरी गुनाह न कजि, मतां हिन खां बि वॾी ख़राबी थिए। पोइ इन जे माण्हूअ वञी यहूदियुनि खे ॿुधायो त उहो यसू आहे जंहिं मूंखे छुटाए चङो भलो कयो आहे, ऐं इन जे सबबु करे यहूदी यसू खे सताइण लॻा, छा लाइ जो हुन सब्त जे ॾींहुं अहिड़ा कम थे कया। पर यसू खेनि जवाबु ॾिनो त मुंहिंजो पीउ अॼु ताईं कमु पियो करे ऐं आउं बि पियो कमु करियां। इन जे सबबु करे यहूदी हेकारी खेसि मारण लाइ वझ ॻोल्हण लॻा, छा लाइ जो हुन न रुॻो सब्त ते भॻो पर ख़ुदा खे ख़ासि पंहिंजो पीउ सॾे पाण खे ख़ुदा जे बराबरि ते कयईं। तॾहिं यसू जवाबु ॾेई चयुनि त आउं बि पियो कमु करियां। इन जे सबबु करे यहूदी हेकारी खेसि मारण लाइ वझ ॻोल्हण लॻा, छा लाइ जो हुन बि रुॻो सब्त ते भॻो पर ख़ुदा खे ख़ासि पंहिंजो पीउ सॾे पाण खे ख़ुदा जे बराबरि ते कयईं। तॾहिं यसू जवाबु ॾेई चयुनि त आउं सच पच थो चवां त पुटु पंहिंजे सिर कुझु बि करे नथो सघे, पर जेकी पीउ खे कंदो थो ॾिसे सो ई थो करे, छा लाइ जो जेकी बि कमु हू करे थो से ई पुटु बि साॻी तरह थो करे, छो त पीउ पुट खे प्यार थो करे ऐं जेके बि कमु पाण थो करे से सभु हुनखे थो ॾेखारे, बल्कि उन्हनि खां बि वॾा कमु ॾेखारींदुसि त अव्हां खे अजब लॻे। छा लाइ जो जीअं पीउ मुर्दनि खे उथारे थो ऐं जीआरे थो, तीअं पुटु बि जिन खे वणेसि तिन खे जीआरे थो। छा लाइ त पीउ कंहिंजी बि अदालत नथो करे, पर समूरी अदालत पुट जे हवाले कई अथसि त सभई पुट जी इज़त कनि, जहिड़ी तरह पीउ जी इज़त था कनि। जेको पुट जी इज़त नथो करे सो पीउ जी इज़त नथो करे जंहिं हुनखे मोकिलियो आहे। आउं अव्हां खे सच सच थो चवां त जेको मुंहिंजो कलाम ॿुधे थो ऐं जंहिं मूंखे मोकिलियो आहे तंहिंखे मञे थो, तंहिंजी हमेशह जी ज़िंदगी आहे ऐं इहो अदालत में नथो अचे पर मौत मां निकिरी ज़िंदगी में आयो आहे। आउं अव्हां खे
सच सच थो चवां त उहा घड़ी अचे थी, बल्कि हाणे अची सहिड़ी आहे जंहिंमें मुर्दा ख़ुदा जे फर्ज़नि जो आवाज़ु ॿुधंदा ऐं जेकी ॿुधंदा से जीअंदा। छा लाइ त जीअं पीउ खे ख़ुदि पाण में ज़िंदगी आहे, तीअं हुन पुट खे बि बख़्शियो आहे त मंझसि ज़िंदगी हुजे ऐं हुनखे अदालत करण जी पिणु अख़्तियारी ॾिनी अथसि। छा लाइ त हू इब्न आदम आहे। इन ई ॻाल्हि ते अजब न खाओ। छा लाइ त उहा घड़ी अचे थी जॾहिं सभु जेके क़बरुनि में आहिनि से हुन जो आवाज़ु ॿुधंदा ऐं निकिरी ईंदा। जिन नेकी कई आहे से ज़िंदगीअ जी क़यामत लाइ ऐं जिन बदी कई आहे से अदालत जी क़यामत लाइ। आउं पंहिंजे सिर कुझु करे नथो सघां। जीअं ॿुधां थो तीअं ई अदालत थो करियां ऐं मुंहिंजी अदालत सची आहे, छो त आउं पंहिंजी मर्ज़ी न पर जंहिं मूंखे मोकिलियो आहे तंहिंजी मर्ज़ीअ ते हलण थो घुरां। जे आउं पाण पंहिंजी शायदि भरियां त मुंहिंजी शायदि सची न आहे। उहो ॿियो आहे जो मुंहिंजी बाबति शायदि थो भरे ऐं आउं ॼाणा थो त जेका शायदि हू मुंहिंजे बाबति भरे थो सा सची आहे। अव्हां यूहन्ना ॾांहुं चवाए मोकिलियो ऐं हुन सच जी शायदि भरी, पर मूंखे इंसान जी शायदि क़बूल कान्हे। तंहिं हूंदे बि इहे ॻाल्हियूं जे कयूं अथमि से इन लाइ त अव्हां खे निजात मिले। हू ॿरंदड़ ऐं चमकंदड़ ॾीओ हो ऐं अव्हां घड़ी साथ हुननि जे सोजरे में ख़ुशि रहणु पसंदि कयो। पर मूं वटि जा शायदि आहे सा यूहन्ना जी शायदि खां बि मथे आहे। छा लाइ त जेकी कम पीउ मूंखे पूरे करण लाइ ॾिना आहिनि, यानी उहे साॻिया कम जीअं आउं पियो करियां, से मुंहिंजी बाबति शायदि था भरीनि त पीउ मूंखे मोकिलियो आहे ऐं पीउ जंहिं मूंखे मोकिलियो आहे तंहिं मुंहिंजे बाबति शायदि ॾिनी आहे। अव्हां न कॾहिं हुन जो आवाज़ु ॿुधो आहे न की संदसि सूरत ॾिठी अथव ऐं अवीं हुन जे कलाम खे पंहिंजी दिलि में जाइ नथा ॾियो, छो त जंहिंखे मोकिलियो अथसि तंहिंखे क़बूल नथा करियो। अवीं पाक लिखतूं ॻोल्हियो फोलियो था, छा लाइ जो भायूं था त उन्हनि में असां लाइ हमेशह जी ज़िंदगी आहे ऐं उहे ई आहिनि जे मुंहिंजी बाबति शायदि थियूं भरीनि त बि अवीं मूं वटि अचण जी नथा करियो त ज़िंदगी मिले। मूंखे माण्हुनि खां वॾाई कान घुरिजे। 34 सब्त ते ॿियो इख़्तिलाफ़। मती 12 बाब 1 खां 8 आयतूं। उन्हीअ महिल सब्त जे ॾींहुं यसू उन पोखनि मंझां पे लंघियो ऐं संदसि शागिर्द जे बुखायल हुआ से उन जा संग पटे खाइण लॻा। पर जॾहिं फरीसियुनि इहो हाल ॾिठो तॾहिं खेनि चयूं त ॾिस, तुंहिंजा शागिर्द जेकी कनि था सो सब्त जे ॾींहुं करणु रवा न आहे। पर हुन चयो त अव्हां न पढ़ियो आहे छा त जॾहिं दाऊद ऐं संदसि साथियुनि खे बुख लॻी हुई तॾहिं छा कयऊं? कीअं न हुन ख़ुदा जे घर में घेड़ी नज़र जूं मानियूं वञी खाधियूं, जंहिंखेसि तोड़े साथियुनि खे खाइण रवा न हुयूं पर रुगो काहिननि खे। अव्हां तोरियत में न पढ़ियो आहे छा त कीअं न सब्त जे ॾींहुं काहिन हेकल में सब्त नथा वारीनि त बि ॾोही नथा लिखजनि। पर आउं अव्हां खे चवां थो त हिते हिकिड़ो आहे जो हेकल खां वॾो आहे। पर जेकॾहिं अव्हां खे हुन जी माना जी ख़बर हुजे हा त मूंखे रहम पसंदि आहे ऐं न क़ुर्बानी, त जेकर अवीं ॿिए ॾोहियुनि खे ॾुहारी न सम्झो आहे, छा लाइ जो इब्न आदम सब्त जो धणी आहे। 35 सब्त ते टियों इख़्तिलाफ़। लूका 6 बाब 6 खां 11 आयतूं। ऐं हीअं थियो जो नबी सब्त जे ॾींहुं इबादत खाने में तालीम ॾियणु लॻो ऐं उते हिकिड़ो माण्हू हो जंहिंजो साॼो हथु सुकल हो। फ़क़ीहनि ऐं फरीसियुनि वेठे निहारियोसि त ॾिसो त सब्त जे ॾींहुं छुटाए थो या न, त मथसि तोहमत आणण जी वजह मिलेनि। पर हुनखे संदुनि ख़्यालनि जी ख़बर हुई, सो सुकल हथ वारे माण्हूअ खे चयईं त उथी विच में खड़ो थी बीह। ऐं हू उथी खड़ो थी बीठो। यसू चयुनि त आउं अव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां त सब्त जे ॾींहुं नेकी करण वारा आहियो या बदी करणु, जान बचाइण या मारणु? ऐं उन्हनि सभिनी ॾांहुं चौधारी निहारे
उन जे माण्हू खे चयईं त पंहिंजो हथु डिघेर, ऐं हुन ईअं कयो त हथु छुटी पियुसि। पर हू ॼण छिता थी पिया ऐं पाण में सलाह करण लॻा त यसू सां छा कजे। छटियूं मेड़ मरकस टियों बाब 7 खां 12 आयतूं। यसू पंहिंजनि शागिर्दनि सां गॾिजी समुंड जे पासे निकिरी वियो ऐं गलील मां माण्हुनि जो वॾो मेड़ाको संदुसि पुठियां आयो ऐं यहूदिया ऐं यरूशलम ऐं अदूम ऐं यर्दुन जे परींहं भर ऐं सोर ऐं सैदा जे आस पास खां माण्हुनि जे हिक वॾे मेड़ाके जॾहिं ॿुधो त हू अहिड़ा वॾा कम थो करे, तॾहिं उहे वटसि आया ऐं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त गोड़ जे करे हिकिड़ी नंढी ॿेड़ी मुंहिंजे लाइ तयारु बीठी रहे त मतां उहे मूं ते ॻाहट थियनि। छा लाइ जो हुन घणनि खे छुटायो हो। तंहिं करे जेके बि माण्हू मर्ज़ में गिरफ़्तार हुआ से खेसि छुटण लाइ मथसि पए ॻाहट थिया, ऐं जॾहिं भूत खेसि ॾिसंदा हुआ तॾहिं अॻियां करे रड़ियूं करे चवंदा हुआ त तूं ख़ुदा जो फर्ज़ंद आहीं, ऐं हुन बिल्कुलु सख़्तु ताक़ीद कयनि त मूंखे पधिरो न करियो। 37 नबूअत जी तकमील। मती 12 बाब 15 खां 21 आयतूं। ऐं यसू इहा ॻाल्हि सही करे उतां निकिरी वियो ऐं घणा संदुसि पुठियां विया, ऐं हुन इन्हनि सभिनी खे शफ़ा ॾिनी ऐं ताक़ीद कयईं त मुंहिंजे बाबति कंहिंखे बि न ॿुधाइजो। इन लाइ त जेकी यसाया नबीअ चयो हो सो पूरो थिए त ॾिसो मुंहिंजो बंदो जंहिंखे मूं चूंडियो आहे, मुंहिंजो प्यारो जंहिं मां मुंहिंजी दिलि राज़ी आहे, आउं मथसि पंहिंजो रूह नाज़ुर कंदुसि ऐं इहो ग़ैर क़ौमुनि खे अदालत जी ख़बर ॾींदो। ऐं उहो न झेड़ो कंदो, न हुल कंदो, ऐं न बाज़ारियुनि में संदुसि आवाज़ कंहिंखे ॿुधण में ईंदो। फिथल कानो बि हू कीन भञंदो ऐं दुखंदी सिणीअ खे बि हू कीन विसाईंदो, जेसीं के उहो अदालत जी फतह न कराए ऐं इन जे नाले में ग़ैर क़ौमूं उमीद रखंदियूं। 38 दुआ ऐं तस्दीक। लूका 6 बाब 12 खां 16 आयतूं। ऐं उन्हनि ॾींहंनि में हीअं थियो त हू जबल ते दुआ घुरण लाइ वियो ऐं सारी राति ख़ुदा खां दुआ पे घुरियाईं, ऐं जॾहिं ॾींहुं थियो तॾहिं पंहिंजनि शागिर्दनि खे सॼाईं ऐं मंझाउनि 12 ॼणा चूंडियाईं, जिन खे रसूल पिणु करे कोठियाईं, याने शमौन जंहिंजो नालो पतरस बि रखियाईं, ऐं संदुसि भाउ अंद्रियास ऐं याकूब ऐं यूहन्ना, फिलिपस ऐं बरतलमई ऐं मती ऐं तूमा, हल्फी जो पुटु याकूब ऐं शमौन जंहिंखे ज़ेलोतीस करे सॾींदा हुआ, याकूब जो पुटु यहूदा ऐं यहूदा अस्करियो ते जंहिं झलायुसि। 39 जबल ते वाइज़। मती 5 बाब 1 खां 12 आयतूं। ऐं हू मेड़ाका ॾिसी जबल ते चढ़ी वियो, ऐं जॾहिं हू वेही रहियो तॾहिं संदुसि शागिर्द वटि आया, ऐं हू पंहिंजो वात खोले हुननि खे तालीम ॾियणु लॻो त मुबारक आहिनि उहे जे दिलि जा ग़रीब आहिनि, छा लाइ जो आसमान जी बादशाहत उन्हनि जी आहे। मुबारक आहिनि उहे जे ग़मगीन आहिनि, छा लाइ जो उन्हनि खे तसली मिलंदी। मुबारक आहिनि उहे जे हलीम आहिनि, छा लाइ जो उहे ज़मीन जा वारिस थींदा। मुबारक आहिनि उहे जे सचाई जा बुखायल ऐं उनायल आहिनि, छा लाइ जो उहे ढाइबा। मुबारक आहिनि उहे जे रहम दिल आहिनि, छा लाइ जो उन्हनि ते रहम थींदो। मुबारक आहिनि उहे जे दिलि जा पाक आहिनि, छा लाइ जो उहे ख़ुदा खे ॾिसंदा। मुबारक आहिनि उहे जे सुलह था कराइनि, छा लाइ जो उहे ख़ुदा जा ॿार सॾिबा। मुबारक आहिनि उहे जिन खे सचाई जे करे सताइनि था, छा लाइ जो आसमान जी बादशाहत उन्हनि जी आहे। मुबारक अवी तॾहिं आहियो जॾहिं मुंहिंजे नाले माण्हू अव्हां खे ताना हणंदा ऐं सताईंदा ऐं बेगुनाह अव्हां ते हर तरह जी तोहमत लॻाईंदा। ख़ुशी करियो ऐं ॾाढा सराह थियो, छा लाइ जो अव्हां जो अजर
आसमान में वॾो आहे, छो त जेके नबी अव्हां खां अॻे हुआ तिन खे बि इन ई तरह सतायो हुअऊं। 40 अहम तालीमात। मती 5 बाब 13 आयत खां 7 बाब 29 आयत ताईं। लूण ऐं नूर। अहीं ज़मीन जो लूणु आयो, पर जेकॾहिं लूण जो सवादु हलियो वञे त हुनखे छा सां सलूणो कबो? इन खां पोइ उहो कंहिं बि कम जो कोन आहे, पर रुॻो हिन लाइक़ु आहे त उछलाए छॾिजे ऐं माण्हुनि जे पेरनि हेठां लताड़िजे। अहीं जहान जी रोशनी आयो, जो शहर टकर ते बीठल आहे सो लिकी न सघंदो, न की माण्हू ॾीओ ॿारे टोए हेठि था रखनि, पर ॾीआ टोए ते था रखनि त घर में जेके माण्हू आहिनि तिन खे सोझिरो ॾिए। साॻीअ तरह अव्हां जी रोशनी बि माण्हुनि अॻियां चमके त उहे अव्हां जा चङा कम ॾिसी अव्हां जो पीउ जो आसमान में आहे तंहिंजी वॾाई कनि। शरीयत जो पूरो थियणु। ईअं न भायो त आउं तौरियत या नबियनि जी लिखत खे मनसूख़ करण लाइ आयो आहियां। आउं मनसूख़ करण लाइ न, पर पूरो करण लाइ आयो आहियां। छा लाइ जो आउं अव्हां खे सच थो चवां त जेसीं आसमान ऐं ज़मीन टरी न वञनि, तेसीं तौरियत जे सभिनी ॻाल्हियुनि पूरियूं थियण खां सवाइ उन्हनि मां कंहिं बि तरह हिकिड़ी ज़बर या हिकिड़ो नुक़्तो बि टरी न वेंदो। तंहिं करे जेको बि हिननि तमामु नंढनि हुकुमनि मां हिकिड़ो भञींदो ऐं माण्हुनि खे ईअं सेखारींदो, सो आसमान जी बादशाहत में सभिनी खां नंढो सॾिबो। पर जेको उन्हनि ते अमल कंदो ऐं ईअं सेखारींदो, सो ई आसमान जी बादशाहत में वॾो सॾिबो। छा लाइ जो आउं अव्हां खे चवां थो त जेकॾहिं अव्हां जी सचाई फ़क़ीहनि ऐं फरीसियुनि जी सचाईअ खां वधीक न थींदी त अव्हीं कंहिं बि तरह आसमान जी बादशाहत में दाख़िल न थींदा। क़त्ल। अव्हां ॿुधो आहे त अॻे ज़माने जे माण्हुनि खे चयो वियो हो त तूं खून न कर। ख़रूज 20 बाब 131 आयत। ऐं जेको खून कंदो सो अदालती सज़ा जोॻो थींदो। पर आउं अव्हां खे चवां थो त जेको पंहिंजे भाउ सां कावड़िजे थो सो अदालती सज़ा जोॻो थींदो। जेको चवंदो त ऐं दीवाना, सो सदर अदालती सज़ा जोॻो थींदो। तंहिं करे जेकॾहिं तूं पंहिंजो नज़रानो क़ुर्बान गाह ते आणे चाढ़ीं ऐं उते यादि पवई त मुंहिंजे भाउ जो मूंॾां को रंज आहे, त पंहिंजो नज़रानो उते क़ुर्बान गाह जे अॻियां छॾे पहिरीं वञी पंहिंजे भाउ सां परच, पोइ अची पंहिंजो नज़रानो चाढ़। जेसीं तूं पंहिंजे मुदई सां गॾु वाट में आहीं, तेसीं जल्दी करे हुन सां ठाह करे वठि। मतां उहो मुदई तोखे मुसनिफ़ जे हवाले करे ऐं मुसनिफ़ तोखे फ़ौजदार जे हवाले करे ऐं तूं क़ैद में वञी पवीं। आउं तोखे सच थो चवां त जेसीं तूं पाईअ ते चाढ़े न ॾींदे, तेसीं कंहिं बि पर उतां निकिरंदे कीन। ज़ना। अव्हां ॿुधो आहे त चयो वियो त तूं ज़ना न कर, पर आउं अव्हां खे चवां थो त जेको माण्हू कंहिं ज़ाल ॾांहुं बुछड़ी निगाह सां थो निहारे, सो पंहिंजी दिलि में हुन सां ज़ना करे चुको। जेकॾहिं तुंहिंजी साॼी अखि तोखे भुलाए त उहा पटी कढे पाण वटां उछलाए छॾ। छा लाइ जो तुंहिंजे लाइ इहो बहितरु आहे त तुंहिंजनि उज़वनि मां हिकिड़ो हलियो वञे, पर तुंहिंजो सॼो बुत जहनुम में न पवे। ऐं जेकॾहिं तुंहिंजो साॼो हथु तोखे भुलाए त उहो वढे पाण वटां उछलाए छॾ। छा लाइ जो तुंहिंजे लाइ इहो बहितरु आहे त तुंहिंजनि उज़वनि मां हिकिड़ो हलियो वञे, पर तुंहिंजो सॼो बुत जहनुम में न पवे। तलाक। हीअं बि चयो वियो हो त जेको पंहिंजी ज़ाल खे कढी छॾे सो उन खे तलाकनामो लिखी ॾिए। पर आउं अव्हां खे चवां थो त जेको पंहिंजी ज़ाल खे ज़ना जे सबब खां सवाइ
कढी थो छॾे सो हुनखे ज़नाकार थो करे ऐं जेको उन जे निकितल ज़ाल सां परणबो सो बि ज़ना कंदो। कसम। ॿियो अव्हां ॿुधो आहे त अॻूणे ज़माने जे माण्हुनि खे चयो वियो हो त तूं कूड़ो कसम न खण, पर पंहिंजा कसम ख़ुदावंद जे हुज़ूर में पूरा कर। पर आउं अव्हां खे चवां थो त कसम असुल खणो ई न कि आसमान जो कसम खणो, छा लाइ जो उहो ख़ुदा जो तख़्त आहे, न कि ज़मीन जो, छा लाइ जो उहा सदुसि पेरनि जी संदुली आहे, न कि यरूशलम जो, छा लाइ जो उहो वॾे बादशाह जो शहर आहे, न कि तूं पंहिंजे सिर जो कसम खण, छा लाइ जो तूं हिकिड़े वार खे अछो या कारो करे नथो सघीं। पर अव्हां जी गुफ़्तगू हा जी हा, न जी न हुअणु घुरिजे, ऐं जेके उन्हनि खां वधीक आहे सो बुछड़ाई मां आहे। अख जे एवज़ में अख। अव्हां ॿुधो आहे जो चयो वियो त अख जे एवज़ अख ऐं ॾंद जे एवज़ ॾंद। पर आउं अव्हां खे चवां थो त जेको बुछड़ो आहे तंहिंजे साम्हूं न थियो, पर जेको तोखे तुंहिंजे साॼे गिल ते चमाट हणे तंहिंखे ॿियो बि फेराए ॾे। जेकॾहिं को माण्हू तो ते अदालत में दावा करणु घुरे ऐं तुंहिंजो पहिराण खणी वञे त उन्हीअ खे पंहिंजो कोट बि ॾेई छॾ। जेको तोखे बेगर में हिकिड़ो मेल वठी वञे तंहिंसां 2 मेल वञ। जेको तोखां की घुरे तंहिंखे ॾे, ऐं जेको तोखां उधार वठणु घुरे तंहिंखां मुंहुं न मोड़। दुश्मन सां प्यार। अव्हां ॿुधो आहे त चयो वियो त तूं पंहिंजे पाड़ेसीअ खे प्यारु कर ऐं पंहिंजे दुश्मन सां अदावत रख। पर आउं अव्हां खे चवां थो त पंहिंजनि दुश्मननि खे प्यारु करियो ऐं जेकी अव्हां खे सताइनि तिन जे लाइ दुआ घुरो, त अव्हां जो पीउ जो आसमान में आहे तंहिंजा ॿार थियो, छा लाइ जो उहो पंहिंजो सिज चङनि ऐं मंदनि ते उभराए थो ऐं सचनि ऐं कूड़नि ते मींहुं थो वसाए। छा लाइ जो जेकॾहिं अव्हीं उन्हनि खे प्यारु कंदा जे अव्हां खे प्यारु था कनि त पोइ अव्हां खे कहिड़ो अजर मिलंदो। महसूली ठेकेदार बि साॻियो ईअं नथा कनि छा? ऐं जेकॾहिं अव्हीं रुॻो पंहिंजनि भाइरनि खे सलाम कंदा त पोइ ॿियनि खां वधीक अव्हां छा कयो? ग़ैर क़ौमुनि वारा बि साॻियो ईअं नथा कनि छा? तंहिं करे जीअं अव्हां जो पीउ जो आसमान में आहे सो कामिल आहे, तीअं अव्हीं बि कामिल थियो। ज़रूरतमंद खे ॾियणु। मती 6 बाब। ख़बरदार थियो, मतां माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ उन्हनि जे अॻियां चङा कम करियो, न त अव्हां जो पीउ जो आसमान में आहे तंहिंखां अजर कोन मिलंदो। तंहिं करे जॾहिं तूं ख़ैरात करीं तॾहिं पंहिंजे अॻियां तूतारी न वॼाए, जहिड़ी तरह रियाकार माण्हू इबादत गाहुनि में घिटियुनि में कंदा आहिनि, इन लाइ त माण्हू संदन तारीफ़ कनि। आउं अव्हां खे सच थो चवां त हुनखे पंहिंजो अजर मिली चुको आहे। पर जॾहिं तूं ख़ैरात करीं तॾहिं हीअं कर जो जेकी तुंहिंजो साॼो हथु करे तंहिंजे खाॿे खे बि ख़बर न पवे त तुंहिंजूं ख़ैरातूं कुझूं रहनि, ऐं तुंहिंजो पीउ जो पोशीदगी में ॾिसे थो सो तोखे उन्हीअ जो अजर ॾींदो। दुआ कीअं कंदा? ऐं जॾहिं अव्हीं दुआ घुरो तॾहिं रियाकारनि जहिड़ा न थियो, छा लाइ जो उहे इबादत गाहुनि में ऐं घिटियुनि जी कुंडुनि ते बीही दुआ घुरणु पसंदि था कनि, इन लाइ त भली माण्हू खे ॾिसनि। आउं अव्हां खे सच थो चवां त हुननि खे पंहिंजो अजर मिली चुको। पर जॾहिं तूं दुआ घुरीं तॾहिं पंहिंजी अंदरीं कोठी में वञ ऐं दर पूरी तरह बंदि करे पंहिंजे पीउ खां दुआ घुर, जो ॾिसण में नथो अचे, ऐं तुंहिंजो पीउ जो पोशीदगी में ॾिसे थो सो तोखे अजर ॾींदो। ऐं दुआ घुरण महिल अजाया लफ़्ज़ वरी वरी न चओ जीअं ग़ैर क़ौमुनि वारा कंदा आहिनि, छा लाइ जो हू भाईनि था त घणे चवण करे
असांजी ॿुधण में ईंदी। तंहिं करे उन्हनि जहिड़ा न थियो, छो त जिन शयुनि जी अव्हांखे ज़रूरत आहे तंहिंजी अव्हांजे पीउ खे अव्हांजे घुरण खां अॻे ई ख़बर आहे। ख़ुदावंद जी दुआ। तंहिं करे अव्हीं हिन तरह दुआ घुरो त ए असांजा बाबा, तूं जो आसमान में आहीं, तुंहिंजो नालो पाक करे ॼाणिजे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ी जीअं आसमान में पूरी थींदी आहे तीअं ज़मीन ते बि थिए। असांजी रोज़ जी मानी अॼु असांखे ॾे, असांजा कर्ज़ असांखे माफ़ु कर, जीअं असां पंहिंजनि कर्ज़ुनि खे माफ़ु कयो आहे, ऐं असांखे आज़माइश में न आण, पर बुछड़ीअ खां बचाए। छा लाइ जो बादशाही ऐं कुदरत ऐं वॾाई हमेशह लाइ तुंहिंजी ई आहे। आमीन। छा लाइ जो जेकॾहिं अव्हीं माण्हुनि जा ॾोह माफ़ु कंदा त अव्हांजो पीउ जो आसमान में आहे सो बि अव्हांखे माफ़ु कंदो, पर जेकॾहिं अव्हीं माण्हुनि जा ॾोह माफ़ु न कंदा त अव्हांजो पीउ बि अव्हांजा ॾोह माफ़ु कीअं न कंदो। रोज़ो। ऐं जॾहिं अव्हीं रोज़ो रखो तॾहिं रियाकारनि वांगुरु मुंहुं लथल न थियो। छा लाइ जो उहे पंहिंजा मुंहं बदशकल कयो विझनि, ऐं इन लाइ त माण्हू ॾिसनि त हिननि रोज़ो रखियो आहे। आउं अव्हांखे सच थो चवां त हिननि खे पंहिंजो अजर मिली चुको, पर जॾहिं तूं रोज़ो रखीं तॾहिं पंहिंजे मथे ते तेल मख ऐं पंहिंजो मुंहुं धो त माण्हू तोखे रोज़ाइतो न सम्झनि, पर तुंहिंजो पीउ जो ॾिसण में नथो अचे सो तोखे ॾिसे, सो तोखे अजर ॾींदो। आसमान ते खसानो। पंहिंजे लाइ ज़मीन ते माल गॾु न करियो जिते कीओं ऐं कट खायो छॾे ऐं जिते चोर खाट हणी चोरायो वञनि, पर पंहिंजे लाइ आसमान में माल गॾु करियो जिते न की कीओं न की कट थी खाए ऐं जिते न चोर खाट हणी चोराइनि था। छा लाइ जो जिते तुंहिंजो माल हूंदो उते ई तुंहिंजी दिलि बि हूंदी। बदन जो ॾीओ आहे अखि, तंहिं करे जेकॾहिं तुंहिंजी अखि ठीकु हूंदी त तुंहिंजो सॼो बदन रोशनीअ सां भरियल हूंदो, पर जे तुंहिंजो सॼो बदन रोशनीअ सां भरियल हूंदो पर जे तुंहिंजी अखि बुछड़ी हूंदी त तुंहिंजो सॼो बदन ऊंदहि सां भरियल हूंदो। तंहिं करे जेका रोशनी तो में आहे सा जे ऊंदहि थी पई त उहा केॾी न वॾी ऊंदहि चइबी। को बि माण्हू ॿिनि मालिकनि जी ख़िदमत करे कीअं न सघंदो। छा लाइ जो या त हू हिकिड़े सां अदावत कंदो ऐं ॿिए खे प्यारु कंदो, या त वरी हिकिड़े सां मेल रखंदो ऐं ॿिए खे लिखींदो ई कीन। अव्हीं ख़ुदा ऐं दौलत ॿिन्ही जी ख़िदमत करे कीअं न सघंदा। ॾकी। तंहिं करे आउं अव्हांखे चवां थो त पंहिंजे बुत जो फ़िक्र न करियो त असीं छा खाईंदासीं या छा पीअंदासीं, न की पंहिंजे बुत जो फ़िक्र करियो त छा ढकींदासीं। जान खाधे खां ऐं बुत कपिड़नि खां वधीक न आहे छा? आसमान जा पखी ॾिसो जो उहे न पोखीनि ऐं न लुणनि ऐं नकी के भांडनि में गॾु करे रखनि था, त बि अव्हांजो पीउ जो आसमान में आहे सो हुननि खे खाराए थो। अव्हीं हुननि खां घणो वधीक न आहियो छा? अव्हां मां केरु फ़िक्र करण सां पंहिंजो कदु हिकिड़ो हथु वधाए सघंदो? ऐं अव्हीं कपिड़नि जो फ़िक्र छो था करियो? झंग जा गुल सोसन जाचे ॾिसो त कीअं था उभरनि, उहे न की पोरियो कनि न की कुतीनि। तॾहिं बि आउं अव्हांखे चवां थो त ख़ुदि सुलेमान पंहिंजी समूरी शान हूंदे बि उन्हनि मां हिकिड़े जहिड़ो पहिरियल न हो, पर जेकॾहिं झंग जो गाह जो अॼु आहे ऐं सुभाणे खणी खूरीअ में उछलियो तंहिंखे ख़ुदा अहिड़ीअ तरह थो पहिराए, तॾहिं ए कम एतकादो अव्हांखे उन्हनि खां घणो वधीक न पहिराईंदो छा? तंहिं करे अव्हीं फ़िक्र न करियो त छा खाईंदासीं या छा पीअंदासीं या छा ढकींदासीं।
छा लाइ जो ग़ैर क़ौमुनि वारा इन्हनि सभिनी जा ॻोल्हाऊ आहिनि ऐं अव्हां जो पीउ जो आसमान में आहे तंहिंखे ख़बर आहे त अव्हां खे इन्हनि सभिनी शयुनि जी घुर्ज आहे, पर अव्हीं पहिरीं हुन जी बादशाही ऐं संदसि सचाई ॻोल्हियो। ही सभु शयूं बि अव्हां खे मिलंदियूं। तंहिं करे सुभाणे जो फ़िक्र न करियो, छा लाइ जो सुभाणे जो ॾींहुं पंहिंजे लाइ पाण फ़िक्र कंदो। अॼु जो ॾुख अॼु लाइ ई बसि आहे। ॿियनि जी ऐब जो ई न करियो, ऐब जो ई न करियो त अव्हां जी बि ऐब जो ई न थिए। छा लाइ जो जहिड़ी तरह अव्हीं ऐब जो ई कंदा, तहिड़ीअ तरह अव्हां जी बि ऐब जो ई थींदी। ऐं जंहिं माप सां अव्हीं मए ॾींदा, तंहिंसां अव्हां खे बि मए मिलंदो। ऐं तुंहिंजे भाउ जी अख में जो कटर आहे, सो तूं छो थो ॾिसीं? पर जॾहिं ख़ुदि तुंहिंजी अख में जो शैतीर आहे, तंहिंजो ख़्याल ई नथो करीं। या तूं कीअं पंहिंजे भाउ खे चवंदे त मूंखे तुंहिंजी अख मां कटर कढणु ॾे, जॾहिं ख़ुदि तुंहिंजी अख में शैतीर आहे। ऐं रियाकार, पहिरीं तूं पंहिंजी अख मां शैतीर कढ, त पोइ साफ़ ॾिसी पंहिंजे भाउ जी अख मां कटर कढी सघंदे। जेकी पाक आहे सो कुतनि खे न ॾियो, न की पंहिंजा मोती सूअरनि जे अॻियां उछलाए विझो, त मतां हू उन्हनि खे पंहिंजनि पेरनि हेठि लताड़ीनि ऐं फिरी अचनि अव्हां खे ॾारीनि। दुआ में ॻोल्हणु, घुरणु ऐं खड़काइणु। घुरो त मिलेव, ॻोल्हियो त लभेव, खड़कायो त पटिजेव। छा लाइ जो जेको घुरे थो तंहिंखे मिले थो, ऐं जेको ॻोल्हे थो सो लहे थो, ऐं जेको खड़काए थो तंहिंजे लाइ पटिजे थो। या अव्हां में उहो कहिड़ो माण्हू आहे जो जेकॾहिं संदसि पुट खांसि मानी घुरी त पहण ॾेसि, या जे हुन खां मच्छी घुरे त सभु ॾेसि? तंहिं करे अव्हीं जे बुछड़ा आहियो, से जॾहिं पंहिंजे ॿारनि खे चङियूं शयूं ॾेई था ॼाणो त अव्हां जो पीउ जो आसमान में आहे, सो जेकी खांसि घुरनि था तिन खे केतिरो न वधीक चङियूं शयूं ॾींदो। तंहिं करे जेकी बि अव्हीं भायूं त माण्हू असां सां कनि, ईअं अव्हीं बि साणनि करियो। छा लाइ जो तोरियत तोड़े नबियनि जो हुकुम इहो ई आहे। सोढ़ो ऐं कुशादो रस्तो। अव्हीं सोढ़े दर खां अंदरि खेड़ो, छा लाइ जो उहो दर वेकिरो आहे ऐं उहो रस्तो कुशादो आहे जो बर्बादीअ ॾांहुं थो वञे, ऐं जेकी उन जे मंझां अंदरि था वञनि से घणा आहिनि। पर दर सोढ़ो आहे ऐं उहो रस्तो तंग आहे जो ज़िंदगीअ ॾांहुं थो वञे, ऐं जिन खां उहो लभे थो से थोरा आहिनि। सचा ऐं कूड़ा नबी। कूड़नि नबियनि खां संभालिजो, जेके रिढुनि जे वेस में अव्हां वटि अचनि था, पर अंदरि में उहे फाड़ींदड़ बघड़ आहिनि। उन्हनि जे फलनि मां अव्हीं खेनि सुञाणंदा। माण्हू कंडनि मां ड्राख या कांडेरनि मां इंजीर छिनंदा आहिनि छा? इन ई तरह सभु को चङो वणु चङो फल ॾिए थो, पर ख़राबु वणु ख़राबु फल थो ॾिए। चङो वणु ख़राबु फल ॾेई नथो सघे, न की ख़राबु वणु चङो फल थो ॾेई सघे। जेको वणु चङो फल नथो ॾिए सो वढी बाहि में विझिबो आहे। तंहिं करे अव्हीं संदनि फलनि मां खेनि सुञाणंदा। सचा ऐं कूड़ा शागिर्द। जेको मूंखे ख़ुदावंद करे थो चवे, सो सभु को आसमान जी बादशाहत में दाख़िल कीन थींदो। पर मुंहिंजो पीउ जो आसमान में आहे, तंहिंजी मर्ज़ीअ ते जेको हले थो सो ई दाख़िल थींदो। उन ॾींहुं घणा मूंखे चवंदा त ऐ ख़ुदावंद, असां तुंहिंजे नाले पेशनि गोयूं न कयूं छा? ऐं असां तुंहिंजे नाले जिन न कढिया छा? ऐं तुंहिंजे नाले घणाई मौजा न कया छा? तॾहिं
आउं खेनि साफ़ चवंदुसि त मूं अव्हां खे कॾहिं बि न सुञातो। ऐं बदकारो, मूं वटां टरी वञो। ॾाहे माण्हूअ ऐं जाहिल माण्हूअ जो घर ठाहिणु। तंहिं करे जेको बि माण्हू मुंहिंजो हीउ कलाम ॿुधे थो ऐं उन ते अमल थो करे, सो उन ॾाहे माण्हूअ जे मिसाल आहे जंहिं पंहिंजो घर टकर ते अॼो ऐं पोइ मींहुं अची पियो ऐं लेटूं आयूं ऐं वाव लॻा ऐं उन जो बुनियादु टकर ते हो। जेको बि माण्हू मुंहिंजो हीउ कलाम ॿुधे थो ऐं उन ते अमल नथो करे, सो उन जाहिल माण्हूअ जे मिसाल आहे जंहिं पंहिंजो घर वारीअ ते अॾायो ऐं पोइ मींहुं अची पियो ऐं लेटूं आयूं ऐं वाव लॻा ऐं इन ई घर ते अची सटका कयाऊं ऐं उहो किरी पियो ऐं बर्बादु थी वियो। ऐं हीअं थियो जो जॾहिं यसू हीअ ॻाल्हियूं करे बसि कई, तॾहिं ख़ल्क़ हुन जी तालीम ॿुधी हैरत में पइजी वई। छालाए जो हुन ईअं ई सेखारियो जीअं को अख़्तियार वारो सेखारे। 41 बादशाह जे हिकु अमीर जो पुटु। यूहन्ना 4 बाब 43 खां 54 आयतूं। 2 ॾींहंनि खां पोइ हू उतां रवानो थी गलील में वियो। छालाए त यसू पाण शायदि ई भरी त कंहिं बि नबीअ खे पंहिंजे वतन में इज़त नथी मिले। सो जॾहिं हू गलील में आयो, तॾहिं गलीलियुनि खेसि क़बूलु कयो। छालाए जो यरूशलम ईद ते जेकी कम हुन कया हुआ, से सभु हुननि ॾिठा हुआ, छो त ख़ुदि उन्हनि जो बि ईद ते वञणु थियो हो। पोइ हू वरी गलील जे काना शहर में आया, जिते हुन पाणीअ मां मैं ठाही हुई ऐं उते हिकिड़ो अमीर हो जंहिंजो पुटु कुफर नाहोम में बीमार हो। जॾहिं हुन ॿुधो त यसू यहूदिया मां गलील में आयो आहे, तॾहिं वटसि वियो ऐं अर्ज़ु कयांइसि त हली मुंहिंजे पुट खे चङो भलो कर, जो हू मरण ते हो। यसू चयुसि त जेसिताईं अवीं निशानियूं ऐं करामतूं न ॾिसंदा, तेसिताईं हरगिज़ न मञींदा। अमीर खेसि चयो त साईं, मूंसां हल, मतां एतिरे में मुंहिंजो ॿारड़ो न मरी वञे। यसू चयुसि त वञ, तुंहिंजो पुटु बचियो। सो यसू जेकी चयुसि, तंहिं ते हुन माण्हूअ ईमान आंदो ऐं हू उथी हलियो ऐं अञा वाट ते ई हो त संदुसि नौकर अॻुवाट अची खेसि गॾिया ऐं चयाऊंसि त तुंहिंजो पुटु बचियो आहे। तॾहिं उन्हनि खां पुछाईं त कहिड़े वक़्तु हू सखर थियणु लॻो। तॾहिं हुन चयुसि त कल्ह सुबुह जो 7 वॻे तप लही वियुसि। तॾहिं पिणस खे ख़बर पई त हीउ उहो ई वक़्तु हो जॾहिं यसू खेसि चयो त तुंहिंजो पुटु बचियो ऐं पाण ऐं संदुसि सॼे ख़ानदान ईमान आंदो। हीउ वरी ॿियो मौज़ो आहे जो यसू यहूदिया मां गलील में अची ॾेखारियो। 42 हिकु बेवाह जो पुटु। लूका 7 बाब 11 खां 17 आयतूं। तंहिंखां पोइ हीअं थियो जो हू नाइन नाले हिकु शहर ॾांहुं वियो ऐं संदुसि शागिर्द ऐं हिकिड़ो वॾो बेड़ाको साणसि गॾु हो। ऐं जॾहिं शहर जे दरवाज़े जे वेझो आयो, तॾहिं ॾिसो हिकिड़े मुर्दे खे ॿाहिरि खयों पिए विया। उहो माउ जो हिकिड़ो ई पुटु हो ऐं उहा बेवाह ज़ाल हुई ऐं शहर जा घणा माण्हू साणसि हुआ। ऐं जॾहिं ख़ुदावंद हुन खे ॾिठो, तॾहिं मथसि कहल आयसि ऐं चयईंसि त रो न, ऐं वेझो अची जनाज़े खे हथ लाथाईं त कांधी बीही रहिया। तॾहिं चयईं त ऐं जवान, आउं तोखे चवां थो त उथ। तंहिं ते उहो मुर्दो उथी वेठो ऐं ॻाल्हाइण ॿोल्हाइणु लॻो। पोइ हुनखे खणी संदुसि माउ जे हवाले कयईं ऐं सभिनी खे डपु वठी वियो ऐं ख़ुदा जी वॾाई करे चवणु लॻा त असां में हिकिड़ो वॾो नबी जाॻियो आहे ऐं ख़ुदा पंहिंजी उमत ते नज़र कई आहे। ऐं संदुसि बाबति इहा ॻाल्हि सॼे यहूदिया ऐं आसपास वारे समूरे मुल्क में चौधारी हुली वई। 43 यूहन्ना क़ैद में। मती 11 बाब 2 खां 19 आयतूं।
हाणे जॾहिं यूहन्ना क़ैद खाने में ॿधो त मसीह कहिड़ा कम पियो करे, तॾहिं पंहिंजनि शागिर्दनि जी मार्फत खेसि चवाए मोकिलियईं त जेको अचण वारो आहे सो तूं आहीं या असीं कंहिं ॿिए जी वाट ॾिसूं। ऐं यसू खेनि वरंदी ॾेई चयो त जेकी ॿुधो ऐं ॾिसो था सो वञी यूहन्ना खे ॿुधायो त अंधा ॾिसी था सघनि, मंडा हलनि था, कोढ़िया छुटी साफ़ था थियनि, ॿोड़ा ॿुधनि था, मुअल जी था उथनि ऐं ग़रीबनि खे ख़ुशख़बरी थी ॿुधाइजे। ऐं मुबारक आहे उहो जेको मुंहिंजे करे गुमराह नथो थिए। ऐं जॾहिं उहे हलिया विया तॾहिं यसू ख़ल्क़ खे यूहन्ना बाबति चवणु लॻो त अव्हीं रिण पट में छा ॾिसण विया हुआ? छा हिकिड़ो कांव जो हवा में पियो लुॾियो? पर अव्हीं छा ॾिसण लाइ विया हुआ? छा उन माण्हूअ खे जंहिंखे ऊचा कपिड़ा पियल आहिनि? ॾिसो, जेकी ऊचा कपिड़ा था पहिरीं से बादशाहनि जे घरनि में था रहनि, पर अव्हीं छो विया हुआ? कंहिं नबीअ खे ॾिसण लाइ छा? हाओ, आउं अव्हां खे चवां थो त नबीअ खां बि वॾे खे। ही उहो आहे जंहिंजे बाबति लिखियलु आहे त ॾिस, आउं पंहिंजे पैगंबर खे तोखां अॻ में थो मोकिलियां, जो तुंहिंजो रस्तो तुंहिंजे अॻियां तयारु कंदो। मलाकी 3 बाब 1 आयत। आउं अव्हां खे सच थो चवां त जेकी ज़ाल ज़ात मां ॼावा आहिनि तिन मंझां को बि यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां वॾो पैदा न थियो आहे। इन ई हूंदे बि आसमान जी बादशाहत में जेको नंढो आहे सो उन ई खां वॾो आहे। ऐं यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे ॾींहंनि खां वठी हिन वक़्त ताईं आसमान जी बादशाहत ते ज़बरदस्ती पई थिए ऐं ज़बरदस्त माण्हू उन खे छिनी था वठनि। छा लाइ जो सभिनी नबियनि ऐं तौरियत यूहन्ना ताईं नबूअत कई। ऐं जेकॾहिं अव्हीं मञो था त उहो एलिया अथव जो अचण वारो हो, जंहिंखे ॿुधण लाइ कन आहिनि सो ॿुधे, पर हिन ज़माने जे माण्हुनि जी आउं कंहिंसां भेंट करियां? हू उन्हनि ॿारनि जहिड़ा आहिनि जे बाज़ारुनि में वेही पंहिंजनि संगतियुनि खे सॾे था चवनि त असां अव्हां लाइ शरनाई वॼाई, पर अव्हीं नचाई कीन? असां मातम कयो, पर अव्हां रुणो पिटियो ई कीन? छा लाइ जो यूहन्ना न की खाईंदो आयो न की पीअंदो आयो, ऐं माण्हू चवनि था त हुन में भूत आहे। इब्न आदम खाईंदो पीअंदो आयो। माण्हू चवनि था त ॾिसो, पेशतर ऐं शराबी महसूली ठेकेदारनि ऐं गुनाहगारनि जो दोस्त, पर ॾाप पंहिंजनि कमनि जे करे सची साबित थिए थी। 44 तौबा न करण वारा माण्हू। मती 11 बाब 20 खां 24 आयतूं। तंहिंखां पोइ जिन शहरनि में हुन घणा मुआजिज़ा कया हुआ तिन खे ॾोरापो ॾियणु लॻो। छा लाइ जो हुननि तौबा न कई हुई। अफ़सोस तोते ऐं ख़ोराज़ीन, अफ़सोस तोते ऐं बैत सदा। छा लाइ जो जेके मुआजिज़ा अव्हां में कया विया से जेकॾहिं सोर ऐं सैदा में कया वञनि हा, त जेकर हुन खां घणो अॻे हू कथो ढके ऐं रख लाइ तौबा कनि हा, तॾहिं बि आउं अव्हां खे चवां थो त अदालत जे ॾींहुं सोर ऐं सैदा लाइ उहा घड़ी अव्हां खां वधीक सवली थींदी। ऐं कुफरनाहूम, तूं आसमान ताईं चाढ़ियो वेंदे छा? तूं हेठि मुअलनि जे आलम में लही अची पवंदे। छा लाइ जो जेकी मुआजिज़ा तो में कया विया आहिनि से जेकॾहिं सदूम में कया वञनि हा, त जेकर अॼु ताईं उहो क़ाइमु रहे हा, तॾहिं बि आउं अव्हां खे चवां थो त अदालत जे ॾींहुं सदूम जे मुल्क लाइ उहा घड़ी तोखां वधीक सवली थींदी। 45 थकल खे सॾणु। मती 11 बाब 25 खां 30 आयतूं। उन ई महिल यसू वरंदी ॾेई चवणु लॻो त अए बाबा, आसमान ऐं ज़मीन जा मालिक, आउं तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां जो तो ही ॻाल्हियूं ॾाहनि ऐं सम्झ वारनि खां ॻुझूं रखियूं आहिनि ऐं ॿारनि खे ज़ाहिर करे ॾिनियो अथई। हाओ बाबा, छा लाइ जो
तुंहिंजी नज़र में ईअं चङो आयो। मुंहिंजे पीउ सभु कुझु मूंखे सौंपे छॾियो आहे ऐं पुट खे पीउ खां सवाइ को बि कोन थो सुञाणे, न की को पीउ खे पुट खां सवाइ थो सुञाणे, ऐं उन खां सवाइ जंहिंखे पुट इहो ज़ाहिर करणु घुरे। अवी मिड़ेई जे पोरियो था करियो ऐं वॾे बार हेठि दॿिया पिया आहियो, से मूं वटि अचो त आउं अव्हांखे आराम ॾींदुसि। मुंहिंजी पाञारी पाण ते खणो ऐं मूंखां सिखो, छालाए जो आउं दिलि जो हलीम ऐं निमाणो आहियां ऐं अव्हांजे रूह खे आराम मिलंदो। छालाए जो मुंहिंजी पाञारी सवली आहे ऐं मुंहिंजो बार हल्को आहे। 46 यसू जे पेरनि ते। लूका 7 बाब 36 खां 50 आयतूं। ऐं फरीसियुनि मां हिकिड़े अर्ज़ु कयुसि त मूं वटि हली खाओ। तॾहिं हू फरीसीअ जे घर वियो ऐं खाइण वेठो त ॾिसो, उन ई शहर जी हिकिड़ी ज़ाल जा गुनहगार हुई। तंहिंखे जॾहिं सुध पई त हू फरीसीअ जे घर मानी वेठो खाए। तॾहिं संगे मरमर जे अतुरदानीअ में अतुर खणी आई ऐं संदुसि पेरनि वटि पुठियाऊंसि बीही ॻोढ़ा ॻाड़े संदुसि पेर धोइण लॻी ऐं पंहिंजे मथे जे वारनि सां उन्हनि खे उघियाईं। संदुसि पेर चुमी उन्हनि ते अतुर मखियाईं। पोइ जंहिं फरीसीअ संदुसि दावत कई हुई, सो हीउ ॾिसी पंहिंजी दिलि में चवणु लॻो त जेकॾहिं हीउ शख़्स नबी हुजे हा त जेकर सही करे हा त हीअ जा मूंखे हथ थी लाहे सा केरु आहे ऐं कहिड़े क़िस्म जी ज़ाल आहे जो उहो त गुनहगार आहे। तंहिं ते यसू हुनखे वरंदी ॾेई चयो त ऐं शमौन, तोखे कुझु चवणो अथमि। हुन चयो त उस्ताद बेशक चओ। हिकिड़े खे 500 दीनार लहणंदो हो ऐं ॿिए खे 50, पर वटनि हो की बि कीन जो खणी ॾींदुसि। तंहिं करे ॿिन्ही खे खणी माफ़ कयईं। हाणे उन्हनि ॿिन्ही मां खेसि घणो प्यारु केरु कंदो? शमौन वराणी ॾेई चयो त आउं भयां थो त जंहिंखे घणो माफ़ कयईं। सो तॾहिं चयईंसि त तो पूरी ॻाल्हि कई आहे ऐं इन ई ज़ाल ॾांहुं मुंहुं करे शमौन खे चयईं त हिन ज़ाल खे ॾिसीं थो, आउं तुंहिंजे घर आयुसि त तो मूंखे पेरनि धोइण लाइ पाणी बि न ॾिनो, पर हुन मुंहिंजा पेर पंहिंजनि ॻोढ़नि सां धोता ऐं पंहिंजनि वारनि सां उघिया आहिनि। तो मूंखे चुमियो बि कीन, पर जीअं आउं आयो आहियां तीअं हुन मुंहिंजनि पेरनि चुमण खां बसी नाहे कई। तो मुंहिंजे मथे ते तेल न मखियो, पर हुन मुंहिंजे पेरनि ते अतुर मखियो आहे। इन ई करे आउं तोखे चवां थो त हिन जा गुनाह जे घणा आहिनि से माफ़ थिया, छो त हुन घणो प्यारु कयो आहे। पर जंहिंखे थोरो माफ़ थियो आहे सो थोरो प्यारु थो करे। ऐं उन जी ज़ाल खे चयईं त तुंहिंजा गुनाह माफ़ थिया। तॾहिं जिन साणसि गॾु वेठे खाधो, से पंहिंजी दिलि में चवणु लॻा त हीउ केरु आहे जो गुनाह बि माफ़ थो करे। पर हुन इन ई ज़ाल खे चयो त तुंहिंजे ईमान तोखे बचायो आहे, सलामत हली वञ।